मथे जे सूर जे नतीजे में रोज़ानी कार वहिंवार मुतासिर थींदो आहे। माइग्रेन जो त हेल ताईं को इलाज बि मौजूदु नाहे। इहो ई सबबु आहे जो अधु मथे जे सूर लाइ ग़िज़ा ऐं कुझु आदतूं अहम आहिनि। थी सघे थो त अव्हां इहो ॼाणे हैरान थियो, पर कुझु शरबत अव्हां जे माइग्रेन या आम मथे जे सूर खे घटाए सघनि था। साई चांहि एंटी ऑक्सीडेंट सां भरपूर हूंदी आहे ऐं इन खे पीअण सां मथे जे सूर मां छुटकारो मिली सघे थो। माइग्रेन जे तहफ़ुज़ में ही कंहिं हद ताईं असराइती हूंदी आहे, पर इन ते वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। फूदने जी चांहि सां दबाव घटिजण सां मथे जे सूर मां छुटकारो मुमकिन आहे। हिन चांहि जी खुशबू ई मथे जो सूर घटाए सघे थी, ख़ासि तौर ते अहिड़ो मथे जो सूर जंहिंमें मथे में सुयूं चुभंदियूं हुजनि। अदरक जी चांहि पीअण सां माइग्रेन जे सूर में घटिताई आणण में मदद मिली सघे थी, जॾहिं त उल्टी जहिड़ा मसइला बि हल थियनि था। सॼे ॾींहं में जझे मिक़दार में पाणी पीअण सां बि मथे जे सूर ऐं माइग्रेन खां बचण में मदद मिली सघे थी। मथे जे सूर या माइग्रेन मां मुतासिर थियण जो हिकु वॾो सबबु जिस्म में पाणीअ जी खोट आहे ऐं पाणी पीअण सां इन खां बची सघिजे थो। पाणी में मेवनि खे मिलाए पीअण बि फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं पाणी पीअण नथा चाहियो त लीमो या अहिड़े कंहिं ॿिए मेवे खे कटे पाणीअ में मिलायो। इन सां पाणी जो ज़ाइको बहितर थी वेंदो, जॾहिं त ग़िज़ाई हवाले सां बि इहो जिस्म लाइ फ़ाइदेमंद थी वेंदो। अधु कोप अंगूर जे जूस सां जिस्म खे मैग्नीशियम मिले थो, जेको माइग्रेन घटि करण में मददगार आहे। जिस्म में मैग्नीशियम जी खोट सां बि माइग्रेन खे मुंहुं ॾियण जो ख़तरो हूंदो आहे। नारंगी जो जूस पीअण सां बि मथे जे सूर ऐं माइग्रेन मां छुटकारो मुमकिन आहे, छो त नारंगियुनि में मैग्नीशियम जझे मिक़दार में हूंदो आहे। इन खां सवाइ ग्रेप फ्रूट में बि मैग्नीशियम वॾे मिक़दार में हूंदो आहे ऐं इन जो जूस कढी पीअण सां मथे जे सूर या माइग्रेन खे रोकण में मदद मिली सघे थी। ग्रेप फ्रूट में मैग्नीशियम सां गॾोगॾु ॿियूं ग़िज़ाई शयूं बि हूंदियूं आहिनि, जेके जिस्म लाइ फ़ाइदेमंद आहिनि। इन ॻाल्हि जो ख़्यालु रखियो वञे त जूस में खंडु शामिल न कजे।